بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، هي التأملات القرآنية जेको असांजो برنامج आहे जंहिंसां अल्लाह जी तौफ़ीक़ सां हलो बि था, ऐं हीअ हिसो 140 हिसो आहे। अल्लाह साईं तौफ़ीक़ जे जेसिताईं ज़िंदगी आहे त क़ुरान में पढ़ूं ऐं उन मां फ़ाइदो वठूं। अॼु जेकी असांखे आयत आहे जंहिं मां असीं इबरत वठूं था ऐं उन मां असीं फ़ाइदो वठूं था ऐं उन खे तर्जुमो कयूं था ऐं उन जो जेके असरार आहिनि उहे असीं कढूं। हीअ सूरत यूसुफ जी 5 आयत आहे। उन में छा थो चए? अल्लाह ताला चए थो क़ाल या बुनय्य ला तक़्सुस रुअयाक अला इख़्वतिक फ़यकीदू लक कैदा इन्न शैतान लिल इंसान अदुव्वुम मुबीन। ही याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुट यूसुफ खे नंढड़ो हो त उन ख़्वाब में ॾिठो त मां ॾिसां थो त 12 तारा ऐं चंड ऐं सिज मुंहिंजे लाइ सजदो बि था कनि। त हू पंहिंजे जेको ख़्वाब में ॾिठईं पंहिंजे पीउ खे ॿुधाईं यूसुफ अलैहिस्सलाम। क़ाल या बुनय्य, ही जेको पीउ जो ॻाल्हाइण आहे, पर असीं ही पिणस खे चईं त पिणस चयसि मुंहिंजा पुट, इहा जेको ख़्वाब जेको तो ॾिठो आहे त इहो पंहिंजे भाइरनि खे न ॿुधा, छो जो भाइर जेके आहिनि शायदि तोसां हसद कंदा। फ़यकीदू लक कैदा, तुंहिंजे लाइ कुझु मता सोचनि, ग़लति सोचनि। इन शैतान लिल इंसान अदुव्वुम मुबीन, त इन शैतान शैतान जेको आहे इंसान सां त सदाईं उनजे लाइ उनजो दुश्मन आहे, उनजे लाइ कुझु न कुझु कंदो, उनखे कंहिं मुसीबतुनि में किराईंदो। जेॾीमहिल यूसुफ अलैहिस्सलाम नंढड़ो हो, पंहिंजे पीउ खे इहो ख़्वाब ॿुधाईं त मूं 12 तारा ऐं सिज ऐं चंड ॾिठो त सभु मुंहिंजे लाइ सजदो बि था कनि। त पिणस चयोसि ही शयूं चयईंसि त इहा जो ख़्वाब आहे तो भाइरनि खे न ॿुधा। त असीं इन मां कहिड़ो फ़ाइदो वठूं था त ॾिसो ही केॾो यानी बेत नुबूवा, जीअं उलमा जे तफ़सीर चवनि था त ही घर नुबूवत जो घर हो। यानी याक़ूब नबी, यूसुफ नबी, उन्हनि जा औलाद छा हूंदा? औलाद बि सालिह हूंदा, इहा त यानी इन में शक कोन थो थिए। पर ॾिसो न, तब हिन याक़ूब चयो पंहिंजे पुट खे त मता मुंहिंजा औलाद ॿिया जेके तोसां हसद कनि, मता तोखे नज़र हणनि, मता तोखे उन्हनि खे शैतान बरगिलाए ऐं तोखे तकलीफ़ ॾियनि, तंहिंजे करे पंहिंजे पुट खे चईं त मुंहिंजो पुट इहा शइ पंहिंजे भाइरनि खे न ॿुधाइजांइ। याक़ूब नबी हो त उन पंहिंजो इहा ख़बर पइजीसि मुंहिंजो पुटु जेको आहे हिनखे अलाह साईं वॾी नेमत ॾींदो। पर हाणे चईंसि त इहा नसीहत कईंसि त पंहिंजे भाइरनि खे न ॿुधाइजांइ। त ॾिसो न, अॼुकल्ह जेके असां वेहूं था त वेहूं था किथे कचहरी में, यार मूं गाॾी भली वरिती आहे, ॾिसो कहिड़ी आहे, हीअं मां घर भलो वरितो आहे, मां ज़मीन भली वरिती आहे, मां प्लाट भलो वरितो आहे, मां भली ड्यूटी मूंखे मिली वई, मूंखे अकाउंट में पैसा आहिनि, हीअं ई असीं छो जो जिथे वेहूं था इंसान जी दिलि जी साफ़ हूंदी न, त जेकी दिलि में हूंदसि ॻाल्हि उहा ज़बान ते निकिरी थी अचे। लिक कोन थो ॼाणे, ही इन शइ में आहे कोन, ॼाणे कोन, पर इहो हक़ु आहे जेको इहे जेके थिए थी, या नज़र लॻे थी, या हसद थिए थो। इंसान जेके अॻियां वेठा अथई, जे 4 हूंदा, 5 हूंदा, 10 हूंदा, सभिनि जी दिलि साफ़ कोन हूंदी, सभई भला कोन हूंदा, सभई यूसुफ अलैहिस्सलाम जे भाइरनि वांगुरु त भला कोन हूंदा, छो जो उन्हनि मां हिकिड़ो बि न दिलि उन जी ख़बीस हूंदी, ऐं हू खणी न बि चाहे थो असां हसद करणु, छो जो हसद जा नज़र पंहिंजे यानी पंहिंजी मर्ज़ी सां कान लॻंदी आहे, यानी ग़ैर इख़्तियार खां लॻी थी वञे नज़र। तंहिंजे करे याक़ूब अलैहिस्सलाम न बि हो, सम्झी वियो त हीअ नेमत हिन खे मुंहिंजे पुट खे मिलंदी, पर पंहिंजे पुट खे अॻे ई नसीहत करे छॾी त मुंहिंजो पुट हीअ नेमत जेकी आहे तो ॾिठी आहे, इहा भाइरनि खे न ॿुधाइजांइ। छाजे लाइ? फ़यकीदू लक कैदा, इन तुंहिंजे लाइ को न को मक़ीदो ठाहींदा, तुंहिंजे लाइ को न को खॾ खोटींदा। त या बुनय्य, ओ मुंहिंजा पुट, ला तक़्सुस, ही तूं ॻाल्हि न कजांइ, रुअयाक, तुंहिंजो ख़्वाब जेको आहे, अला इख़्वतिक, पंहिंजे भाइरनि खे, फ़यकीदू लक कैदा, ऐं तुंहिंजे लाइ क़ैद कंदा, तुंहिंजे लाइ खॾूं खोटींदा। छो? इन शैतान लिल इंसान अदुव्वुम मुबीन, छो जो शैतान जेको इंसान जे लाइ त वेठो आहे ऐं पको दुश्मन आहे। त ईअं इहा जेकी आहे न नसीहत, इन आयत मां असीं फ़ाइदो कहिड़ो था वठूं त असां जेके बि पंहिंजी ज़बान ते कंट्रोल कयूं, जे हा
तरसी पंहिंजे नेमत जेकी तूं घरु वरितो आहे या प्लाट वरितो आहे या ॿनी वरिती आहे माण्हुनि खे आस्ते आस्ते काश लिके कान थी अॼु तूं लिकाईंदे पाण ई माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी पर इंसानु कोशिशि करे त पाण आम माण्हुनि में वेठो आहे कचहरी में वेठो आहे हुननि खे ॿुधाए थो असीं ईअं कयूं था इहा शइ सभिनि असांखां थिए थी ॻाल्हियूं कयूं था भाउ मूं गाॾी वरिती मूं घरु वरितो मूं ॿनी वरिती मूं प्लाट वरितो सभु असीं ॻाल्हियूं कयूं था पोइ वरी दाऊं कयूं था त यार असांखे अलाए छा थियो असांजी बिज़नेस बिही वई असांजो कमुकारु बिही वियो असांखे नज़र लॻी वई असांखे हसद थी वियो बाबा को वज़ीफ़ो ॾियो या को मौलवी ॾियो त असां ते पढ़े छाजे लाइ इहो इहा असांजो सबबु आहे छो जो असांजी ज़ुबान बीहे कान थी उहो इंसानु जेतिरो बि इंसानु कोशिशि करे त हीअ शइ लिकायां ज़ाहिर त हूअं ई ख़ुदि बि ख़ुदि थींदी पर उहा पाण ई जेकी ज़ाहिर थिए थी उहा एतिरी यानी माण्हुनि में मरूफ़ न थी वेंदी जेतिरो इंसानु पाण जे मां ॻाल्हाए थो ॿुधाए थो उनखे थोरो वधाए ॻाल्हि खे वरी ॿुधाए थो माण्हुनि खे पोइ उहा शइ ज़ाहिर थी वञे सफ़ा पोइ माण्हुनि खे उहो हसद थिए थो दिलि में भाइर हुजनि भेनरूं हुजनि छा बि हुजे मासियूं हुजनि पुफियूं हुजनि केतिरा बि तुंहिंजा कुर्ब वारा हुजनि सभई तुंहिंजा एतिरा यानी दिलि जा साफ़ त न हूंदा ऐं कंहिंजे न कंहिंजे दिलि में हसद थींदो त हिन खे अलाह साईं ॾिनो हिन खे अलाह साईं हेतिरी शइ ॾिनी हिन खे अलाह साईं हीअ शइ कीअं ॾिनी इहो इन्हनि जे दिलि में थींदो इहो विश्वास थींदो दिलि में त हिन खे अलाह साईं गाॾी ॾिनी हिन खे घरु ॾिनो हिन खे ॿनी ॾिनी हिन खे सिहत ॾिनई हिन खे घरवारी ॾिनई हिन शादी कई हिन खे पुटु ॾिनई हिन खे धीअ ॾिनई इहा जेके उहो सोचे सोचे हुनजे दिलि में थींदा त हुनजे दिलि मां हसद शुरू थींदो पाण हुननि जो क़सदु हुजे मक़सदु हुजे न हुजे उहा शइ थी वेंदी पोइ उहो हसद जेको आहे इंसानु अॻे कंहिं खाई थो छॾे मारे थो छॾे छो जो हक़ आहे नबी करीम जीअं चयो इन लाइन हक़ जेको आहे इहा क़ुर में इहा सूरत क़ुल अऊज़ु बिरब्बिल फलक़ में बि आहे ऐं नबी जे हदीस में बि अचे थो त जेको आहे नज़र बि हक़ आहे ऐं हसद बि हक़ आहे इंसान खे अॻे खे ॾाढो ट्राहे थी विझे त इंसानु कोशिशि करे त इहे शयूं पाण ज़ाहिर न करे ख़ुदि बि ख़ुदि आस्ते आस्ते ज़ाहिर जे थी वियूं न त उहे ज़ाहिर थींदियूं माण्हुनि जी ज़बाननि ते थोरो थोरो त जेकी थोरी थोरी न इंसाननि खे ज़ाहिर थींदी उहा उन में माण्हुनि खे हसद एतिरो न थींदो जीअं तूं ॻाल्हि करे ऐं सॼे वात सां ॻाल्हियूं करे ॿुधाईंदे त हीअ शइ मूंखे मिली हेतिरी ईअं त पोइ खणी पोइ आस्ते आस्ते जी ज़ाहिर थी त पोइ अलाह बचाए जे न त नज़र त इंसान खे लॻी थी वञे हसद बि थी थो वञे ऐं इहो पक हुजे वधि में वधि इहा शइ लॻंदी आहे पंहिंजनि खां जेके तुंहिंजे सफ़ा वेझे हूंदा छो उन्हनि खे वधीक इहो दिलि में थींदो त असांखे अलाह साईं कोन ॾिनो ऐं हिन खे ॾिनई असांखे छो न इहा नेमत असांखे मिले हा हीअ हिननि खे छो मिली इहो दिलि में हिकिड़ो इंसान जी फितरी इंसान जी सोच आहे जे नज़र नथी लॻे त हसद लॻी थो वञे पोइ इंसानु वॾी तकलीफ़ुनि में बि थो जुड़े ऐं भॼ डुक करे पोइ इलाजु कराए पोइ उन मां थी सघे तोखे बीमारी थी वञे कैंसर थी वञे कहिड़ी तकलीफ़ थी वञे ऐं थी सघे या उहा नेमत तुंहिंजी ख़तमु थी वञे दुकानु खोलियो अथई बाज़ार में या का बिज़नेस कई अथई उहा ॾिसंदे कमु कोन थो हले तमामु ॾींहों डाउन थींदो थो वञे सभु सबबु ठीकु आहे न सामान बि आहे माण्हू बि बीठो आहे तूं बीठो या ॿिए कंहिंखे बीहारियो अथई पर ॾिसंदे भरिसां कमाइनि बि था तूं तो वटि माण्हू घटि था अचनि इहो छाजे लाइ इहो सभु हसद जा नज़र जे सबबु सां थी थो वञे ऐं इहो सबबु आहे छो जे असांखे साबित थिए थो क़ुर सुन्नत मां त इंसानु छा करे कोशिशि करे त सदाईं अज़कार में हुजे वज़ीफ़ा पढ़े ऐं सदको कढे सदको जेको आहे सदको इंसान खे मुसीबतूं टारे थो ऐं मथे थो करे ॾिसो हीअ कंहिंजे घर में इहा ॻाल्हि थी थिए नुबूअत जे घर में केरु न चए यार असीं दीनदार घर आहे असां हाफ़िज़ हूं असीं दीनदार हूं असीं आलिम हूं असीं मुवाहिद हूं असीं सलफ़ी हूं हीअ कंहिंजे घरां ॻाल्हि थी थिए क़ाल या बुनय्य ला तक़्सुस रुयाक अला इख़्वतिक हीअ याक़ूब आहे नबी आहे ऐं उनजा पुट छा हूंदा उन पुट बि सालिह हूंदा नेक निमाज़ी हूंदा मुवाहिद हूंदा ऐं ॾिसो उहो जंहिंखे हसद था कनि उहो केरु आहे उहो बि नबी यूसुफ अलैहिस्सलाम पर ॾिसो न असां अॼुकल्ह असांजा घर कीअं आहिनि असांजे घर में को हिकिड़ो दीनदार आहे त 10 न आहिनि दीनदार पोइ इहे हसद ज़रूरु थींदो इहे मुसीबतूं इंसान जे मथां थींदियूं त इंसानु हीअ हिकिड़ो सबक़ु आहे असांजे लाइ जिन मां अलाह ताला असांखे झले थो इन शइ खां इहो हिकिड़ो असांखे इबरत छो जो क़ुर जेको असांजे लाइ इबरत आहे अलाह ताला इहे नबियुनि जा क़िसा जेके असांखे छो थो असांखे ॿुधाए त इन्हनि मां असीं फ़ाइदो वठूं ऐं इन्हनि क़िसनि मां असां फ़ाइदो वठी ऐं इहे जेके मुसीबतूं इन्हनि खे थियनि थियूं असीं इन्हनि खां बचूं
छो जो जेके उन्हनि खे मुसीबतूं थियूं असांखे बि थी सघनि थियूं, ईअं न आहे त असीं इन्हनि खां परे रहूं या असां बची वेंदासीं। अलाह बचाए जंहिंखे बचाए, पर इंसानु पंहिंजो एहतियात सॼो पूरो करे, दुआऊं पढ़े, अज़कार पढ़े, सभु शइ इहे हुजनि त पोइ अलाह ताला हुनखे इनशा अलाह इन शयुनि खां बचाईंदो। पर इन एहतियात ज़रूरी आहे, सभु शइ इहो एहतियात इंसानु कंदो सभु शइ, त बि पोइ इन खां पोइ बि वरी बि इंसान खे इहा शयूं जेके आहिनि परे कोन्हनि ऐं थी सघे इहे वरी बि थियनि, त तंहिंजे करे इंसानु संभाल करे। हिते असांखे किसो यादि थो अचे, अल मलिक उल हारिब, उमर इब्न ख़त्ताब जे टाइम में हिकिड़ो बादशाह हो अंग्रेज़नि जे वेझे, गसासना क़बीला हूंदा अरबी, उहो बादशाह हूंदो। पोइ उहो उन इस्लाम क़बूल कयो ऐं हज बि करणु आयो, ऐं हिते हज करण टाइम में वॾा लटा लपातईं। हज खां पोइ उन नालो बादशाह जो नालो हो जबल इब्नुल अयहम, इहो गसासना जो वॾो बादशाह हो, अरबन मां हो। त उहो जेॾीमहिल आयो हिते हज करणु, हज खां पोइ एहराम लाहे ऐं हिन पंहिंजा लटा बादशाह जेके लटा उहे पाता, वॾा हुजनि सफ़ा, ऐं तवाफ़ पियो करे। तवाफ़ जे टाइम में त हिकिड़े हिन जुबो जेको हूंदो, बादशाही जुबो हूंदो, पोयां सफ़ा गेलींदो ईंदो हो जुबे खे। त हिकिड़े बदवी हुजे जेको ग़रीब ॿारहाड़ी जो हुजे माण्हू, उन हिन जे जुबे ते लत ॾिनी, हिन जे कपिड़े ते, ऐं उहो ज़ात उन जी ज़ात हुयो मुज़ैना, ॿारहाड़ी जा बदू क़बीलो हिते रहंदो आहे मुज़ैना, उन्हनि मां हुजे। त उन जे हिन जे जुबे ते, हिन जे कपिड़े ते लत ॾिनी, त हीउ बादशाह हो, हुनखे तकबुर वॾो हो। हिन उनखे बदवी खे वठी आई, चपाट हईं, ॾाढी लपाट हिकिड़ी हईंसि, जो हू परेशान थी वियो। हुन तवाफ़ ख़तमु करे वियो सिधो सईदना उमर खे, साईं उमर खे चईं, हज जो टाइम हो, हज़रत उमर हिते मौजूदु हो, उनखे चईं त जबल इब्नुल अयहम मूंखे चपाट हईं तवाफ़ में, ऐं मूंखे हक़ु वठी ॾे, मां न छॾींदोसांसि। त हुन हज़रत उमर जल्दी माण्हू मोकिलियो त जबल इब्नुल अयहम खे वठी अचो। त हू आयो पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजे नौकर चाकरनि सां, हुननि खे वठी जो आयो हुननि खे। त हुनखे चईं, जबल तो हिन खे छो चपाट हईं? चईं, मुंहिंजे जुबे ते लत ॾिनई। चईं, तवाफ़ में इहो थींदो रहंदो आहे, ऐं हीउ इन जो इहो तुंहिंजो न आहे त तूं हिन खे लपाट हणी। चईं, त पोइ मां छा कयां? त हुनखे चईं त तूं हिन खे हक़ु ॾे। त हिन चयोसि त भला हिन खे मां राज़ी कयां? चईं त न, राज़ी न, जा त हिन खे तूं छॾ त तोखे चपाट हणे, जीअं तूं हयसि। त हुन चयो त न, असीं बादशाह ऐं हीअ आम माण्हू, इन में को फ़र्क़ु कोन्हे। त हुन उमर इब्न ख़त्ताब चयोसि, इस्लाम में बादशाह जा, अमीर जा, वज़ीर जा, ग़रीब सभु हिकु जहिड़ा आहिनि, इन में को फ़र्क़ु कोन्हे। चईं त भला पोइ मां इस्लाम खे छॾियां, दीन खे छॾियां, छो ईसाई हो अॻ में। त उमर इब्न ख़त्ताब चयोसि, जे इस्लाम छॾींदे पोइ त तोखे मां क़तलु कंदुसि, तोखे मां सर क़लम कंदुसि। त हुन उमर खे चईं त भला मूंखे अॼु राति छॾ, त मां सोचां। त राति जो पंहिंजे वज़ीरनि खे गॾु कई, त असीं फाथासीं, हाणे हीअ माण्हुनि जे अॻियां मुंहिंजी बेइज़ती कंदो, आम माण्हू हिकिड़ो मूंखे चपाट हणंदो, जा जे असीं दीन था छॾियूं त असांखे क़तलु कंदो। छा कयो, आधी राति जो ही पंहिंजे माण्हू वठी ऐं भॼी वियो हेरक़ल ॾे, जिथे अंग्रेज़नि जो, जिथे तुर्की आहे, क़ुस्तांतीनिया, ओॾे भॼी वियो ऐं ईसाई थी वियो, दीन छॾे ॾिनई, छो जो हू इस्लाम हुन दिलि में पको कोन हो। त ॾिसो न, हज़रत उमर हुनखे न छॾियो, चईं त मां तोखे न छॾींदुसि, खणी बादशाह ई पंहिंजे लाइ। इंसान सभु मुस्लमान पंहिंजे पाण में भाई रहनि ऐं हिकु जहिड़ा आहिनि, इहो आदिल उमर। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए जो इहो किसा पढ़ूं ऐं इन में इबरत वठूं, ऐं इहो असां वटि निज़ाम क़ानून वरी बि मोटी अचे। हादा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।